मां बाद में लाइफ में वरी मां वियुसि वञी हुननि जो मिलंदो हुउसि जी हाणे छॾ तूं छो थी एॾो करी रिलैक्स थी अहिड़ी ॻाल्हि कान्हे पर पोइ बाबा सां जहिड़ा थिया हुन जा ॾाढा केस थिया अल्टीमेटली बाबा तलाक ॾेई छॾी इहो एंड इहा थी पर मां वरी बि वेंदो हुउसि मुंहिंजो ॾिसो न त हिकिड़ो पीउ आहे त औलाद खणी हितां हुजे हुतां हुजे हुनजी ज़ात साॻी थी थिए न साॻी ज़ात आहे हा त रिलेशन त थियो रिलेशन थियो न सभिनी जी उहो साॻी हुनजे पुटु साॻी पीउ जो औलाद पीउ त पर जेकॾहिं पीउ डिफरेंट आहे त माना उहो डिफरेंट थिया तंहिंजे बावजूदि उहे स्टेप था चवनि पर मां हिननि खे चवंदो आहियां त जेके साॻे पीउ आहिनि भले हिकिड़े माण्हू मायूं मावरूं डिफरेंट हुजनि पर इहे सॻा भाउर वांगुरु ई आहिनि सॻा भाउर भेनरूं ई आहिनि हिकिड़े माण्हू जो औलाद पोइ साईं हुनखे औलाद हुई आहे हा ॿ पुट ॿ धीअूं उहे पुट गुज़ारे विया ॿ धीअूं अञा आहिनि वहीदा ऐं तनवीर उहे आहिनि ॾाढी सुठियूं मुंहिंजियूं भेनरूं आहिनि इहे जंहिं माहौल में थोरो टेंशन त थिए थो न टिनी फैमिलीज़ में पोइ टेंशन ॿारनि में रहियो पर मां कोशिशि कंदो मां हिन खां निकिरी आयुसि हालांकि छा कनि मूंखे लाइक इन ॻाल्हि ते एतिराज़ु कंदा हुआ त तूं छो थो पासो वठी हिननि जो मां चयो ठीकु आहे जेको थियो जो थियो छॾियो हाणे किसे खे पोइ साईं उहे ॿई अदियूं छा कनि उहे पंहिंजो हाणे त उहा डॉक्टराणी रिटायर कई डॉक्टर हुई हा डॉक्टर थी एम ए कयो उहा शादी ॻोठ वोठ में किथे शादी हुनजी थी उहा अञा 12 बजनि वारियूं आहिनि हींअर त मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो एजाज़ इन मां जेको 30 मां हो नंढो भाउ एजाज़ उहो गुज़ारे वियो ताज़ो हींअर महीनो ॾेढ थियो अथसि हिते हुते आयूं हुयूं नवाब हिते हाणे हिते थी हिकिड़ी त हिते थी रहे ॿी मां ॿी नवाबशाह अञा आहे ईअं करे इहे दौर थिया हिन खां पोइ ॿिया भले मूंखे हाणे यादि न आहिनि ॿियूं कहिड़ी ॻाल्हियूं थियूं हाणे साईं 6वीं पढ़े पोइ 7वीं पढ़े आयासीं हाणे मैट्रिक में जो न इम्पॉर्टेंट आहे तमामु लाइफ जो जेको पहिरियों इम्पॉर्टेंट इम्तिहान आहे यूनिवर्सिटी जो आहे उहा महिनत मूं कई हुते मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो हुओ शेर बहादुर जीअं फिल्मी हीरोज़ थींदा आहिनि डिघो कदावर फुटबॉल खेॾंदो हो कचहरी जो कोडियो हो ऐं बेसिकली रांगड़ हो सिंधी आलीशान ॻाल्हाईंदो हो ज़बरदस्त सिंधी हो ऐं पर इहो क़ाइमु खानी हिते हॉस्टल हूंदी हुई हुते हैदराबाद में हुते जॾहिं थियो त उन सां मुंहिंजी ॾाढी सुठी दोस्ती पोइ दुनिया भर जूं सियासत ते ॿियनि ते टिनि ते उहो माण्हू ॻाल्हाईंदो हो ऐं ॾाढो मज़ेदार हूंदो हो हिकु दफ़ो छा थियो जो ॿुधायांव थो त इश्क जेको आहे उहो किथे कीअं थो थिए हुनजा कहिड़ा उसूल आहिनि का ख़बर कान्हे असां लंघियासीं पिए त हिकिड़ो चिठी हिनखे जी मिली कंहिं घर मां छोकिरी हिनखे उछलाई चिठी त हुन जेको हुन सां अफेयर थी पियो हो छोकिरी उहो लिखियलु हुजे सारी सारी राति तेरी यादि जॻाए नींद न आहे ऐं शेर बहादुर छोकिरी आहे शेर बहादुर जेको हो सो हाणे हो त क़दर जो डिघो कदावर वेठो पर रंग सांवरो हुउसि त मां चयो त पोइ हुनजो इश्क कंहिंसां बि थी वञे कंहिंसां बि इश्क थी वञे रंग ते न आहे हा रंग रूप ते न आहे कद बुत ते न आहे पर ही वॉज एनीवे टफ गाए थो हो हिमत वारो हो कॾहिं कॾहिं मास्तर सां बि उलझी पवंदो विढ़ंदो हो त उहो बि गॾु हो मूंसां उनजी उनखे हक़ीक़त में मां पढ़ाइणु लॻुसि मैट्रिक में ॿई गॾु आहियूं मैट्रिक उनखे पढ़ायां पियो मतिलबु आई फील बेटर ऐं आहिस्ते आहिस्ते पिकअप कंदा वियासीं त पोइ मैट्रिक में वेठासीं इम्तिहान थियो ॾाढो ॾुखियो इम्तिहान थियो पर जॾहिं रिज़ल्ट आई त फस्ट क्लास आयासीं बाबा ॾाढो ख़ुशि थियो ऐं पहिरियों असांजो ख़ानदान में माण्हू मैट्रिक में फस्ट क्लास में पाण जो हुयो पाण मैट्रिक फस्ट क्लास में कोन हो न पाण कयो हूंदी वीचारे ग़रीब सां हालत हुई दर्ज़ खां कमु करणु लॻो वञी हार्ड जॉब्स करे वञी पढ़ियो मौली मास जी सपोर्ट सां ॾाढो हथु कढीसि बिल्कुलु घर में पहिरियों होशियारु शागिर्द निकितो हा उहो थियो बशीर साहिब बि न हो
बशीर मोहर भाउ हा बशीर मोहर भाउ जो पढ़ण जो शौक़ु कोन हो घटि हो हा पोइ अॻिते हलियो फस्ट ईयर खां पोइ कोन पढ़ी अॻिते तो पोइ इहो मैट्रिक पास कईसूं मैट्रिक पास करे पोइ इहो ग़ुलाम अहमद थियो दोस्त ॿियो शेर बहादुर थियो अज़ीम थियो मैट्रिक पास अज़ीम छा कयो अज़ीम वीचारो पंहिंजो उहो मैट्रिक करे वेही रहियो बसि पोइ वरी सांगड़ हलियो वियो ज़मीनदार संभालियईं शादी कई अलाए छा कई हुननि जो मूंखे सम्झ में अञा ताईं जिननि वारो किसो न आयो आहे पर बहरहाल देयर वाज़ समथिंग पोइ उन खां पोइ मिलियो न यार मूंखे सोचींदो त मिलणु घुरिजे आहे असांखे मां हिकु दफ़ो वियुसि दौरे ते ॾांहुं वियुसि सांगड़ उते मुंहिंजी मुलाक़ात थी हुई अच्छा हा पर मां हुन खां वधीक तफ़सील न वरिता हाणे मूंखे यादि न त किथे कहिड़ी रहे थो किथे थो रहे आहे ज़िंदा या गुज़ारे वियो तॾहिं किथे हो सांगड़ हिन बेस त सांगड़ आहे न सांगड़ हुर हुआ न न शहर सांगड़ हा शहर सांगड़ अच्छा बराबरि सांगड़ शहर पोइ ॻोठ थी सघे थो ॻोठ में रहंदो हुजे त हुन सां गॾु ॿियो हुनजो जेको कज़िन हो मिस्त्री मल्हार फ़क़ीर जो पुटु उहो ॾाढो मज़ाई आहे ॾाढो ख़ुशि मिज़ाज माण्हू हो चर्चा भोग कंदो रहंदो हो गुड डेज़ हाणे साईं तव्हां स्टोर सभु करे चर्च बर्स पी मैट्रिक ताईं पहुतो उहा बि कयव फस्ट क्लास छॾियासीं पोइ त छॾियो हा मैट्रिक साल जेको चौथे दर्जे चौथे दर्जे में छॾे ॾिनासीं मैट्रिक कहिड़े साल में कयव 59 में 59 हा ठीकु आहे हाणे हिते 1 यूनिट जो दौर आहे बिल्कुलु 1 यूनिट जो दौर आहे अयूब खान जो असां मैट्रिक खां जेको सॼे पाकिस्तान जो दौरो जो कयोसीं त 6 दर्जे में अहमद ख़ान हो हीज़बाणी असांजो उस्ताद हीज़बाणी हो सल ॾाढो होशियारु हो फस्ट क्लास माण्हू हो चर्चाई बि ॾाढो हो असांखे मूंखे हिस्ट्री जो ॾाढो शौक़ु हुओ त उहो ॿुधाईंदो हुओ हुनखे इलाही मालूमात इलाही हुअसि बाद में खोली त कादियानी शायदि निकितो हो एंड में उन माण्हू ॾाढो रिएक्शन कयो हो उन चयो त हलो एक्सकर्शन ते था हलूं घुमण था हलूं टूर प्रोग्राम हा शागिर्दनि जो हा आल पाकिस्तान हा आल पाकिस्तान आल सिंध खणी चयो अच्छा त उन खां अॻु में हुआसीं 6 दर्जे में त रोड़ी कैनाल वटि रोड़ी कैनाल ते इहा छा चइबो आहे हुनखे पिकनिक या छा चइबो एक्सकर्शन छा चइबो आहे पिकनिक त उन पिकनिक लाइ वियासीं सॼो क्लास रोड़ी कैनाल हिकिड़ो त वाक़ियो थियो त रोड़ी कैनाल में हिकिड़ो नवाब छोकिरो उन टुॿी हईं उहो ॿुॾणु लॻो अलाए कीअं बचायोसीं वरी असां वॉक कंदा वियासीं हेॾां मां पीर अनवर ऐं ग़ुलाम रसूल ख़ासि केली ग़ुलाम रसूल सियाल जेको हजाम ॿुधायोमांव त हजाम नचणु घुरिजे बहरहाल उन सां गॾु असां थोरो अॻिते थियासीं त हीउ टाइम पूरो थियो 6:30 थी विया शाम जा सॼो लॾो हलियो वियो रेल गाॾी सुखपुर खां उन हिसे ते हलिया विया असांखे ख़बर ई कान हुई अॼु देरि सां किथे विया हाणे राति थियणु लॻी रोड़ी कैनाल जो किनारो उहो वटि किनारो ॾेई असीं आयासीं हुते ब्रिज ते रेलवे वारी ब्रिज ते हाणे त सुखपुर ॾांहुं वञूं वञी चढ़ूं गाॾीअ ते इन विच में ॾिसूं त गाॾी बि अचे हाणे पुल ते बीठा हुजूं गाॾी अची मथां चढ़ी अलाए कीअं टुप ॾेई फिल्मी सीननि वांगुरु टुप ॾेई जान बचाईसीं पोइ वरी उहो मालूम थियो त हुन रेलवे जेको गार्ड या जेको ड्राइवर हो उन चयो त भाऊ पुठियां छोकिरा रेल उहे आया हुननि चयो हा सभु अची विया सभु अची विया उहा हले गाॾी हली वई नवाब शाह असीं 3 ॼणा हाणे पंधु बगड़ मच्छर जीत ऐं राति जो सीउ थोरो माहौल मौसम थधी थियणु लॻी हुई हाणे रस्तो बि असांखे ख़बर कान्हे किथे सुखपुर जे असांखे ख़बर ई कान पई त स्टेशन कहिड़ी आहे या हुते केरु कोन हो उतां उते हलिया आयासीं हाणे पिया हलूं झंग में अलाए किथां रस्तो मिले पियो राति जो 9 थी विया 10 थी विया असांजी एज 16 साल या नेठि रहासीं
ख़ुदा ख़ुदा करे रस्ते में पहुची वियासीं सकरन वारो जेको रस्तो सकरन नवाब वारो जेको रस्तो पहुची वियासीं ऐं केरु बेही न उन ज़माने में धाड़ा लॻंदा हुआ ॾाढा अच्छा तॾहिं बि हुआ तमामु धाड़ा लॻंदा हुआ ख़ासि तरह न उन ज़माने में को सकरन नवाब शाह वारा क़िस्म इलाही को चकर हो वॾो काज़ी अहमद वग़ैरह हुनखे ख़बर हुई गुलाम रसूल खे उहो ॾाढो हेयर ड्रेसर हुजे जो मेच्योर माण्हू ॾाढो होशियारु छोकिरो जंहिं चयो वाह ख़्याल सां ॿुधाए हीउ ॾाढो माना ख़तरनाक आहे जल्दी करे हलो त भॼो त भॼूं पर हाणे 7-8 महिल कंहिंसां पोइ इन विच में हिकिड़ी जीप परे खां ॾिठी त जीप अचे 3 ॼणा रस्ते ते विच ते बीह रहियासीं अदा उहो जीप वारो बीह रहियो केरु न बीठो न बसि न का मजाल जो को बीहे ते अल्टीमेटली उहो बीठो केरु आहियो ॿुधायो नूरानी वियो बसि असांजी गाॾी निकिरी अचे वियो अची मूंखे घर छॾियईं हुनखे चौंक ते छॾियईं जो गुलाम रसूल जो घर रेल जो हुन पासे ऐं पीर खे बि मोनी बाज़ार खे समय चौंक ते छॾियईं पोइ मूंखे पंहिंजे घर जे अॻियां बाबा ख़बर हुअसि ग़रीबाद में पाण ग़रीबाद में रहंदो हो उन ज़माने में असीं आयासीं नए घर में आयासीं उते पोइ गाॾी लहण महिल गुलाम रसूल चयसि साईं तव्हां गुलाम नबी ॾेरा चयो न अच्छा चई हा चईसीं जहिड़ी तव्हांजी बहादुरी जो ॿुधोसीं अॼु वाक़ई असांखे ख़बर पई तव्हां केॾा बहादुर माण्हू आहियो केरु न बीठो तव्हां बीठो असांखे खयो अथव तव्हांजी हिमत खे सलाम आहे ॻाल्हाइणु ॾाढो सुठो हूंदो हुओ ॿिए ॾींहुं बाबा चयो वञ थैंक्स करी बाक़ाइदे वञ अच्छा मिठाई खणी वञ लछा खणी कशे वियासीं मुलाक़ात कईमांसि त इहो हिकिड़ो वाक़ियो थियो उन खां पोइ वरी आई थिंक इट वॉज मैट्रिक पीर काज़ी मज़हर हक़ काज़ी फज़ल हक़ जो भाउ उहो मुंहिंजो 6 दर्जे जी क्लासमेट थियो अच्छा हा अंग्रेज़ी जो बादशाह हो वेरी स्वीट नेचर आवाज़ु तमामु हुनजो सुरीलो हो ऐं गानो ॻाईंदो हो जिगर मुरादाब अली जी हिकिड़ी हूंदी हुई गज़ल जंहिंजो मतिलबु हो त पिए जाता हूं में इन क़िस्म जी का शइ हुई त दर्द जो दास्तान आहे तंहिंजे बाद ठीकु आहे कयां थो अचे पियो त उहो बि गॾु हो ॿियो सिज ॿुधायोमांव दोस्त गॾु हुआ कुर्बान गॾु हो कामिल लाजपर गॾु हो कामिल लाज मुंहिंजो क्लासमेट ॿुधायोमांव त ॿिया बि केतिरा ई हुआ 40 खनि माण्हू हुआसीं छोकिरा हुआसीं पोइ असां ज़िंदगी के दर्द में चलता ई रहा हूं अहिड़े क़िस्म जो इहो हो त मुंहिंजे चाहिए मैं नौशी नहीं हूं मैं मुझे ये भी चाहिए अलाए समथिंग मिस्री मूंखे त ॾाढो सुरीलो हो ॾाढो सुठो ॻाईंदो हो त ॿियो ॿुधाईंदो हो पोइ इहो पहिरियों वियासीं लाड़काणे हितां आल सिंध रेलगाॾी में मुंहिंजे रेलगाॾी में लाड़काणे विया आल सिंध टूर ते हा लाड़काणे खां शुरू कयोसीं पोइ वरी आयासीं लाड़काणे खां पोइ इहो सेवण हो हाणे साईं तव्हांजी रुगो कराची ॾिठल आहे हा कराची में स्टोर जे करे सईद सां बसि स्टोर पर उहो त ख़ैर मामा रहंदो मामा ख़ान जंहिं स्टोर हलायो हो पोइ छॾे वियो त मामा ख़ान उहो बाद में इंग्लैंड हलियो वियो हो मामा ख़ान जा जेको त उहो तमामु शिकिल जो सादो चओ त इहो रंग जो सांवरो हो पर हूअं त ठीकु ठाक हो पर चर्चा एॾो हो ॻाल्हाइण जो भला हो उनजी संगत हुई सावत्री हिकिड़ी हिंदवाणी हुई उन सां हुनजी संगत हुई ॾाढी ज़बरदस्त मां उहा छोकिरी ॾिठी ॾाढी सुहिणी हुई शी वॉज वेरी ब्यूटीफुल गर्ल पोइ छा थियो खान बाबा छा मामे छा कयो हिंदुस्तान पाकिस्तान ठही वियो पोइ हली वयूं हुते रहंदियूं हुयूं 3-4 भेणूं हुयूं मां बि माना मामो रहिजी वियो हा मामो वरी हलियो वियो इंग्लैंड न उहा सावत्री रहिजी वियो त उहो माशूक अली ख्वाजा हूंदो हो
उहो वरी उनखे बि दिलि में त थींदी त हुई पोइ गॾिजी पोइ दोस्त हो हुनजो इहो उनजो HM ख्वाजा जो साहब भाउ जो माशूक़ माशूक़ अली ख्वाजा उहो चई ॾाढो मज़ेदार माण्हू हो ॾाढो सुठो माण्हू तमामु ज़बरदस्तु माण्हू उहो बि मामा सां गॾु हूंदो हो पर वीचारो हुनखे दिलि में चई न सघंदो हो ज़ुबान सां पोइ गिफ्ट अची ॾींदो हो पर कुझु चई कोन सघंदो हो इन क़िस्म जो माण्हू शर्मीलो टाइप हो पर मामा हो वॾो उस्ताद हो दबंग वॾो वॾो दबंग दबंग त न वॾो अड़ीकाप चइजो अड़ीकाप बहितर थींदो माना इहो ॼाणींदो इहे सभु कम दुनिया भर जूं ॻाल्हियूं कंदो हो मिसाल तौरु हुजे त रिकॉर्ड घर आया मेरा परदेसी कीअं न ख़बर आहे हाणे 40 रुपए जो रिकॉर्ड पियो मिले हुयो रिकॉर्ड मिलियो अहिड़ो गानो अहिड़ो सुठो कामयाबु थियो छो त नौशाद जो इहो गानो शंकर जे किशन चोरी करायो आहे माण्हुनि जूं ॻाल्हियूं मज़ेदार थी थियूं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदो हो नो त ख़ैर उहो उनजी ॻाल्हि लकीअ निकिती वियासीं हुन ते ऐं हिकिड़ी मिंट ॿुधो जेको मामा ख़ान मोहम्मद हो हा इंग्लैंड में छा कयईं वञी इंग्लैंड में बाबा हुनखे चयो त ॾिस तूं ग्रेजुएशन वग़ैरह करे वञु ऐं या वकाल जो डिग्री करे पोइ वञु पर ईअं न मञियो हुनखे चांस मिली हलियो वियो उते वञी पोइ ॾाढो परेशान थियो पोइ हार्ड जॉब शायदि करणी पियसि पोइ वरी शादी वञी कई क्रिश्चन बि थी वियो ऐं सॼो जो औलाद बि थियुसि उते जो ई थी वियो पोइ मिलियो हा वरी ईंदो हो हिते पोइ ॾाढो ज़बरदस्तु माण्हू हुयो आहे यार तव्हांखे छा ॿुधायां एॾी स्वीटनेस थोरी माण्हू में हूंदी आहे मूंखे ॾाढो तमामु थोरो टाइम मिलियो असांखे हिन सां मिलण करण जो उनजो पोइ औलाद रिश्ते उन में न आहे तालुक में न घणो न आहे उहो अंग्रेज़नि हुनजी ज़ाल इटेलियन हुई एक्चुअली हुनजो आयो हुनजो पुटु आयो हो त तंहिं मूंखे चयो त केॾो सियाणो हो चई त अदा अंग्रेज़ी में त तव्हांखे पहिरें एस्टेब्लिशमेंट थियणु घुरिजे एस्टेब्लिश थियणु खपे पोइ सियासत में तव्हां पहिरें सियासत में विया अचो हाणे पिया एस्टेब्लिश कयो पाण इहो तव्हां कमु ग़लति पिया कयो पहिरें तव्हां एस्टेब्लिश थी वञो पोइ सियासत इहो आहे हाणे तव्हां मैट्रिक में आहियो हा मैट्रिक जो बि दौरो कयोसीं दौरो कंदे लाड़काणे पहुतो उतां लाड़काणे जो वाह साह ॾिठोसीं माण्हुनि सां मिलियासीं कयासीं अलाए कहिड़ी जॻह हुई कंहिंजी हुई उते रहियासीं पर लाड़काणो चङो हुजे नाणो त घुम लाड़काणो सुठो शहर हो नवाब से जहिड़ो ई हो थोरो डिफरेंट खणी वॾो खणी हो पर ठीकु हो पोइ असीं वरी आयासीं सेवण हुन में हिकिड़ी सेवण में मज़ारनि ते उन ते सदरदीन का स्टेशन हुई उते लकी शाह वरी लकी शाह ते जबलनि ते वियासीं लकी शाह सदर आहे न लकी शाह सदर ते लथासीं उतां वरी वियासीं जबल जेके लकी वारा गरम चश्मनि ते गरम चश्मा वञी ॾिठासीं उते ऐं उते ज़नाना जो अलॻि हो उन्हनि जो अलॻि हो उते माण्हू व्यंजन पिया मां त कोन लथुसि न यार हिन में त ॾाढो बीमार माण्हू पियो व्यंजन मां नॉन वेज उते साईं व्यंजन आहे बीमार आहे ख़ारिश वारा छो त हुन पाणी में सल्फर आहे सल्फर हो हा सल्फर जी बू परे खां अचे थी बू अचे बि पाणी पीअण जहिड़ो कोन हो ऐं इहो हो पर इहो अजीब पियो हिकिड़ो इहो सीन जबल हाणे 2,500 फुट खां मथे कोन अथव 2,000 या 1,500 फुट न एतिरा कोन्हनि 1,500 घटि हूंदा 1,500 फुट ताईं आहे हा त पर ठेका वॾा पई लॻा जहिड़ा न इहे बि हुन में चढ़ी वञणु वञी चश्मनि ते पहुतासीं हाणे त सवलो आहे हाणे छा आहे सवलो आहे अच्छा सफ़ छा ठाहियो अथनि कयो अथनि छा उते ॾाका बि ठहियल आहिनि रस्ता बि ठहियल आहिनि अॻियां रोड बि ठहियल आहे मथे गाॾी ते माण्हू वञे पियो गाॾी ते माण्हू वञे पियो इहो ॾिठोसीं उन में जॾहिं वापसि पिया आयासीं त हिकिड़े माण्हू अख़बार पई पढ़ी अहमद ख़ान असांजो उस्ताद ख़ुदा जन्नत नसीब करेसि ॾाढो भलो माण्हू हो मूं ते ॾाढो महिरबानी वीचारो हो मूंखे अंग्रेज़ी ॾाढी सुठी अंग्रेज़ी अर्थमेटिक ॾाढी हेल्प कंदो हुयो त
अख़बार जी न अढाई अख़बार हिकिड़े मिंट लाइ मूंखे ॾींदो डान अख़बार हुई जी अड़े माशाल्लाह लॻी वई आहे माशाल्लाह जो उन ॾींहुं लॻी हुजे 15 अक्टूबर 58 हा त हीअ असी इहा माना त 16 अक्टूबर हुई छाकाणि अख़बार हिकिड़ी पोइ ईंदी आहे अड़े माशाल्लाह लॻी हुजे त मूं चवांसि माशाल्लाह छा आहे जी माशाल्लाह माना हुकूमत फ़ौज जी थी वई हीअ जेका जमहूरी हुकूमत ख़तमु चूंडियल हुकूमत ख़तमु ऐं हाणे फ़ौजी हुकूमत थींदी माना द डिक्टेटरशिप सम्झी मां जवाब ॾींदुमि फ़ौजी हुकूमत थींदी पर जी इहा ख़बर कान्हे फ़ौजी हुकूमत जा रिप्रोकेशन्स कहिड़ा ख़तरनाक थींदा ऐं इहो पहिरियों दफ़ो असां ॿुधो माशाल्लाह जो ॿुधो माशाल्लाह उन ज़माने में जेको आयासीं त हेॾे घुमणु वियासीं त माशाल्लाह कोन हुजे न आयासीं त माशाल्लाह लॻी चुको ॼण तव्हां माशाल्लाह हणाइण विया ॿिए ॾींहुं असीं आयासीं ॿिए ॾींहं जी पहुतासीं हुते नवाब शाह अहिड़े तरीक़े सां इहो 6 दर्जो 57 जो हो न ज़मानो केॾे कॾहिं लॻी 58 कहिड़ी डेट ॿुधायव 15 अक्टूबर 15 अक्टूबर ते इहा माशाल्लाह माना इहे तॾहिं सीउ पवंदा माना त ऐं 6 दर्जे में 6 दर्जे जो आख़िरी हुजे पास करे पोइ हलिया वियासीं 7 में हाणे तव्हां मैट्रिक में आख़िरी सुवालु आहे हिन अॼोकी निशस्त जो इहा सोच कई त तव्हांखे थियणो छा आहे वालिद साहिब वालिदा भाउरनि कुझु सलाह कई आहे उन दौर में बिल्कुलु कई मुंहिंजो हो त मां इंजीनियर थींदुसि अच्छा ऐं बाबा चयो त डॉक्टर थींदो इंजीनियरिंग में छा रखियो आहे छा कमाईंदे डॉक्टरी में पैसो डॉक्टरी में अथई बाबा जो त इहो डॉक्टरी बहितर आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में सही हो उन माहौल जे लिहाज़ सां डॉक्टरी सही हुई पर पोइ मां इन ते थियो मुंहिंजो नुक़सानु थी पियो पीउ पुट जो जॾहिं बि थींदो आहे त नाइतफ़ाक़ी थींदी आहे त उन में को नुक़सानु थींदो आहे पोइ तव्हां वियो हलिया हाणे नवाब शाह मां पहिरियों दफ़ो पढ़ण लाइ ॿाहिरि था वञो शहर खां हा ठीकु आहे पोइ पाण वरी हाणे तव्हांखे जाम शोरे पहुचायूं तॾहिं इहो हूंदो हो बाए ट्रेन वञिबो हो कराची एक्सप्रेस इन ॾींहं ती इहा ईंदी हुई कोटड़ी ऐं हा इंटर जी टिकट बाबा असांखे ॾींदो हो ख़र्चु ॾींदो हो महीने में या 100 100 एतिरा ॾींदो हो ऐं पहिरें मुंहिंजो भाउ बशीर वियो बशीर मज़ो न कयो हुनखे घुमण फिरण जो वधीक शौक़ु हो उन वक़्तु निकिरी वियो ऐं पढ़ाई रहिजी वियसि मोटी आयो पोइ बाबा स्टोर खोले ॾिनो त भला स्टोर हलाए पोइ स्टोर आख़िर ताईं स्टोर पे हलाई पोइ डॉक्टरी बि उहो त MBBS त ख़ैर कोन कई पर पोइ या वरी कई हिकमत वारी बि कई ऐं एलोपैथी बि या होम्योपैथी उहा बि कई होम्योपैथी जो डॉक्टर हो डॉक्टरी कंदो हो 60 मेल ते आख़िर ताईं हाणे जो औलाद जेको आहे तमामु हुनजो पुटु जेको आहे काशिफ़ उहो सम्झो त नूरानी ख़ानदान जो हींअर सभ खां एक्टिव आहे माण्हू संभाले नूरानी ख़ानदान खे संभाले वेठो हुनजो उहिदो बि ॿुधाए छॾियो भला उहो हींअर यूनिवर्सिटी में आहे सम डायरेक्टर इंफॉर्मेशन या समथिंग उहो आहे ऐं पीपुल्स पार्टी सां हुनजो वास्तो रहियो आहे हुनजो प्राइवेट सेक्रेटरी बि हो या PA चयोसि माई जेका आहे नाज़मा हुई न जेका अदी फरियाल जो प्राइवेट सेक्रेटरी हो या जॾहिं उहा नाज़मा हा PA हो ऐं हुन सां अटैच ॾाढो एक्टिव आहे मूंखे ख़ुशी आहे त इहो माण्हू असांजो ॾाढो सुठो तमामु ॿई ॿ भाउर आहिनि काशिफ़ ऐं इहो हाणे साईं पोइ जाम शोरे तां रवाना थियो तेसि ताईं हिकिड़ी ब्रेक वठूं जाम शोर कोन वेंदा तमामु छाकाणि तंहिं ज़माने में गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद हूंदो हिते त गवर्नमेंट कॉलेज को कोन अञा वारो जेको इंजीनियरिंग कॉलेज हो नो मैट्रिक खां पोइ वरी इंटर करिणो पवंदो हो हा उहो इंटर करण लाइ असीं हैदराबाद अचिणो पवंदो हो हैदराबाद साइंस कहिड़े कॉलेज में आया आहियो गवर्नमेंट कॉलेज कारीमोरी जेको हा हे DJ वारे जे भाउ ठाहियो हा ठीकु आहे हाणे उहा यूनिवर्सिटी थी वई आहे हाणे थी वई आहे हा ऐं पर ज़बरदस्त हो तमामु सुठो कॉलेज हुन में इलाही किसान इलाही बसि हाणे तव्हांखे उते पोइ छा थियो आहे इहो वरी ॿी क़िस्त में हा नाज़रीन असांजी ॻाल्हि पूरी थी ऐं
जनाब मसूद नूरानी साहब मैट्रिक ख़ैर सां करे वरिती, नांग बि ॿारियईं, गाना बि ॿुधईं, इलाही छा छा हुरनि सां बि मिलियो, मज़हबी तालीम बि कुझु पढ़ी अथसि, सियासी बि हलंदी रेल में हुनखे मार्शल जूं बि ख़बरूं पयूं, ऐं पाण हाणे रवाना था थियनि इंजीनियरिंग पढ़ण लाइ। वालिद साहब जो ख़्यालु हो त डॉक्टर थिए, पंहिंजो ख़्यालु इंजीनियरिंग ते होसि, सो पाण इंटर करण लाइ हैदराबाद पहुचंदा। असां सां गॾु रहिजो, ईंदड़ साईं खां पोइ ब्रेक खां पोइ पाण ॻाल्हाईंदासीं त हैदराबाद में जनाब मसूद नूरानी साहब छा छा कयो। असां सां गॾु रहिजो।